भूसदारा वॾा ॻोठ उस्ताद गुलामुल्ला शहर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुज़िरियल 5 सालनि खां बंदि पियल। ॻोठाणा पारां उस्ताद न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। शागर्दन ऐं ॻोठाणन मीडिया अॻियां दाईंदे चयो त स्कूल में उस्ताद पहिरियां हुयो मुक़ररु, हिकिड़े उस्ताद जे बदिली थियण खां पोइ ॿियो उस्ताद असां बदिली करायोसीं। उनजी पोस्टिंग हिते थी, पर उन खां पोस्टिंग करण बावजूद बि उहो उस्ताद हिते आयो कोन। उन खां पोइ स्कूल यकी बंदि पियो आहे ऐं हालांकि स्कूल हलंदड़ बि आहे, सरकारी स्कूल आहे। 3 साल थी विया आहिनि हिन में, हाणे उस्ताद कोई अचे नथो। बीओ ताईं विया असां तालको ठरीमीरा आहे, हिते असां यूसी तलिया तालको ठरीमीरा ज़िला खैरपुर मीरस डिविजनल सखर सभिनी खे चयो आहे, पर असांजी कंहिं बि कान ॿुधी अॼु ताईं। हाज़िरियूं ॾींदा आहिनि त बसि तव्हांखे असां 100% तव्हांजो असां कमु कंदासीं, पर अॼु ताईं 0% बि कमु न थियो आहे। बराए महिरबानी असांखे उस्ताद खपे, हिन ॿारनि जो मुस्तक़बिल सुधारियो वञे। उस्ताद खपे, उस्ताद खपे। रिपोर्टर मंसूर अहमद शहर, शाहीन न्यूज़।